रखण था चाहिनि ऐं हिते क़ौमी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि अथई कि क़तल जेको हूंदो आहे उहो ईअं न आहे हूंदो कि जॾहिं गोली ऐं बम हले शऊर जो क़तल बि वॾे मां वॾो क़तल आहे। सिंध जे इंटेलिजेंसिया जो क़तल वॾे मां वॾो क़तल आहे। हीअ सिंध जे इंटेलिजेंसिया खे ख़तमु कयो पियो वञे। इहा कोशिशि कई पई वञे कि मीको खार जी छोकिरी मीको खार जो छोकिरो हाउ डेयर दैट पर्टिकुलर स्टूडेंट हैज़ अ राइट कि हू सुठे बिज़नेस स्कूल में वञे ताकि सुभाणे हू मल्टीनेशनल कंपनीज़ में या कि सुठी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहिनि उन्हनि में वञी कॉम्पीट करनि ऐं उते वञी कि पंहिंजे स्किल्स जे बेसिस ते पंहिंजी मेरिट जे बेसिस ते वञनि वञी एक्सेस करनि। हीअ चाहिनि था कि असां ज़मींदारी में लॻा पिया हुजूं। हीअ चाहिनि था कि उहा ज़मींदारी जंहिंमें पाणी कोन्हे को पाणी बि असांजो पींदा ज़मीनूं असांजी सुठी छॾींदा उन खां पोइ जेको असांजे लाइ यूनिवर्सिटी कोन हूंदी असांजे लाइ कंहिं क़िस्म जो कोई सिस्टम कोन हूंदो ऐं सॼी ज़िंदगी पोइ छोके हीअ को रेसिस्ट हिन जो डिज़ाइन आहे। दे आर रेसिस्ट टुवर्ड्स अस। असां सिंधियत खे हीअ हिकिड़ी रेसिस्ट नज़र सां ॾिसनि था ऐं हिननि जी नज़र इहा आहे